सवाल पहिरियों, इतिहाद न हुअण करे क़ौम खे कहिड़ो नुक़सानु थींदो आहे? जवाब: क़ौमनि जी तरक़ी ऐं तनज़ुल, कमाल ऐं ज़वाल जो दारोमदार इतिहाद ते हूंदो आहे। जेकॾहिं कंहिं क़ौम में इतिहाद न हूंदो त उहा क़ौम तरक़ी न करे सघंदी ऐं नेस्त नाबूद थी वेंदी। यानी इतिहाद न होने से क़ौम को कौन सा नुकसान होता है? जवाब: कौमों की तरक्की और कमाल और ज़वाल का दारोमदार जो इतिहाद पर होता है। अगर किसी कौम में इतिहाद नहीं होगा तो वो कौम तरक्की नहीं कर सकती और वो कौम ख़त्म हो जाती है। क्वेश्चन नंबर 2, इतिहाद मां कहिड़ा फ़ाइदा आहिनि? इतिहाद से कौन से फ़ाइदे होते हैं? जवाब: इतिहाद मां ही फ़ाइदा आहिनि। इतिहाद उहो रूह आहे जो क़ौमनि खे हयाती ऐं ताज़गी बख़्शे थो। इतिहाद जे करे क़ौमूं ज़िंदा रही सघनि थियूं। इतिहाद क़ौमनि खे सुरख़ुरू ऐं सरफ़राज़ बणाईंदो आहे। सवाल नंबर 3, तनज़ीम छो ज़रूरी आहे? जवाब: क़ौमनि जी तरक़ी लाइ तनज़ीम जी ज़रूरत हूंदी आहे। छो? तरक़ी हासिल करण लाइ हमेशह अमल जी ज़रूरत हूंदी आहे, पर सही अमल जी पूराई लाइ रिथाबंदी ऐं तनज़ीम जी ज़रूरत हूंदी आहे। क्वेश्चन नंबर 4, यकीनी मुहकम छाखे थो चइजे? जवाब: असां पंहिंजे मक़सद में ज़रूरु कामयाब थींदासीं। इन इरादे जी पुख़्तगी सां अमल करण खे यकीनी मुहकम चइबो आहे। यकीनी मुहकम मुल्क ऐं क़ौम जी तरक़ी में अहम किरदार अदा करे थो। यकीनी मुहकम किसे कहते हैं? इसका जवाब है कि अगर हम कामयाब हो गए इस यकीन के साथ अगर हम कोई अमल करते हैं उसे यकीनी मुहकम कहते हैं।